लाइट लाइट है बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बस बस अदा अल्हम्दुलिल्लाहिल बसीरिर राज़िक़िल क़ादिर अल्लज़ी जअल सय्यिदल औलिया इल अब्दिल क़ादिर वस्सलातु वस्सलामु अला मुहम्मदिल हाज़िर वन्नाज़िर व अला आलिही वसहबिहि ताहिरिल मुत्तहिर। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। जॾहिं बि मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात ते दुरूद पाक पढ़ण जो न मौक़ो मिले मोमिन त ईअं दिल खोले पोइ मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदो कर। रुगी ज़ुबान सां न दिल खोले पढ़ंदो कर। इमाम शबली साईं
रस्ते में हुआ नमाज जो टाइम थी वयो, नमाज असर। केड़ी नमाज? नमाज टिपहरी असर। कुरान करीम जे अंदर इन नमाज जो नाले से अल्लाह जिक्र भी फरमायो आ, ताकीद भी कयो। केड़ी नमाज? टिपहरी। अल्लाह ताला फरमायो हाफिज़ू अलस सलावात, पंहिंजे नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, वसलातिल वुस्ता, ख़ास करे विची नमाज जो ताकीद कंदा कयो। छो त उबासी हाणे ही ॾिनी थियो कुंड वारा, ईअं न कर। ए सजन साईं जो फ़कीर वठा जे करे ओबासी ॾींदे त मां फोटू कढी वठंदो मैं। घड़ी खन खां पोइ वरी मौज में अची वञे, पर टेक न ॾे इंशाअल्लाह उबासी कोन ईंदी। तवज्जो कयो दोस्तो, ख़ास करे टिपहरी नमाज जो ताकीद कयो वयो, छो त इहो अहिड़ो टाइम हूंदो आहे इंसान हरीसा ही करे वठा सिज थो लहे, ही करे वठा। अक्सर माण्हुनि जी टिपहरी नमाज वेंदी आहे। ख़ुदा दिलनि जो मालिक आहे, ख़ुदा ताकीद कयो आहे त नमाज़ूं त मिड़ई मां रब खे प्यारियूं हन, जेकर प्यारी न हुजे नमाज त पंहिंजे महबूब खे अहिड़ो तोहफ़ो थोरे ॾियां। खुदा फरमाए तो कायनात में सब खां सुहिणो तोहफ़ो मां पंहिंजे महबूब खे ॾिनो आहे, ऐं उहो बि कीअं ॾिनो आहे, छो ॾिनो आहे। अल्लाह फरमाए महबूब खे मेराज मां रब करायो पंहिंजे मर्ज़ीअ सां। मां खुदा जे कुदरत में ख्याल आयो पंहिंजे महबूब खे अर्शन खां मथे घुरायमि। इंशाअल्लाह मथे महीने में ज़िक्र कंदासीं, लेकिन ॻाल्हि चढ़ी आई आहे। रब तो फरमाए जॾहिं न मां पंहिंजे महबूब खे चयो महबूब अॼु घुर छा खपई, त मुंहिंजे महबूब चयो मौला मां मुस्तफ़ा खे त अर्शन खां मथे ला मकान ते सिदरतुल मुंतहा खां मथे पंहिंजा दर्शन कराई। मौला मुंहिंजे गुनाहगार उम्मत जे लाइ बि को मेहरबानी फरमा। तवज्जो कर मुसलमान, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रब जे दरबार में बचिड़न जे लाइ कुछ कोन घुरियो, पंहिंजे घर वारनि जे लाइ कुछ कोन घुरियो। मुझे आका अर्शन खां मथे बि घुरियो त हिन किनन कोझड़न तो ऐं असांजे लाइ घुरियो। त मुझे रब जी मेहरबानी ॾिस, रब तो चवे महबूब हिकड़ी चाहत मुंहिंजी आहे, हिकड़ी चाहत तो मुस्तफ़ा जी आहे। हिकड़े मेराज जी चाहत मुंहिंजी आहे, हिकड़े मेराज जी चाहत तो मुस्तफ़ा जी आहे। मां रब जी चाहत आहे त तोखे मेराज करायां, त मां खुदा तोखे मके खां बैतुल मुक़द्दस खां पहिरों आसमान ॿियो टियों हल हलियो जिते कोई नाहे। महबूब हिकिड़ो तूं ॿियो मां। महबूब इहा हुई मुंहिंजी चाहत, इन करे सभई मंज़िलूं तोखे तय करायमि। हाणे मुंहिंजा मुस्तफ़ा हाणे आ तुंहिंजी चाहत। तवज्जो कजां महबूब हाणे आ तुंहिंजी चाहत। जॾहिं मुंहिंजी चाहत ही त महबूब तोखे मंज़िलूं तय करायमि, पर हाणे जॾहिं तुंहिंजी चाहत आ उहा बि गुनहगारनि जे लाइ। रब तो चवे मुंहिंजी चाहत ही उन लाइ जंहिंखे पाकनि जो बि सरदार बनायुमि, पाकनि जो भी सरदार बनायुमि, नबियन जो भी इमाम बनायुमि। महबूब इहा मुंहिंजी चाहत हुई त पाकनि खां जेको पाक आहे उन खे घुरायां। मुस्तफ़ा तुंहिंजी जेका चाहत आहे उहा इहा आहे त गुनहगारनि खे पाक बनायां। त महबूब बसि पोइ हाणे मां रब तुंहिंजी चाहत खे आॾो रखंदे ऐलान थो कयां, वञी चओ पंहिंजे किननि कोझड़नि गुनहगारनि खे, बनीअ में हुजनि, घर में हुजनि, मस्जिद में हुजनि, रोड में हुजनि, रस्ते में हुजनि, नमाज जो टाइम ते अल्लाह अकबर करण उन्हनि जो कम आहे, दीदार करण मां रब जो कम। तवज्जो केॾी मेहरबानी आहे मुंहिंजे रब जी कंहिंजे सदके, गाला गाला कंहिंजे सदके, उन आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके। त मां अर्ज़ पे कयो त इमाम शबली साईं जो त नमाज जो टाइम थियो कहिड़ो ॻाल्हायो।
टे पहिरी नमाज जो ताकीद कयो रब कुरान में ताकीद फरमायो तवा दिसो अक्सर औलिया अल्लाह जे एकड़ी शे नोट कंदा कयो जेका समझ में न अचे अल्लाह जे कह वली जे दरबार ते वणो ते ता रंगो ने जो शे जो लगी विदो इंशाअल्लाह फजर जी नमाज हर जगह ते तकड़ में थींदी है औलिया अल्लाह जे दरबार ते देर सा थींदी है छो मन को निंद्र पियल उथी अचे छो त औलिया अल्लाह गुलामन मुझे मुस्तफा जा पेट जा गुलाम ना तू असा पेट जा गुलाम आयो औलिया अल्लाह पैगाम दन था मुझे महबूब जो मुझे को महबूब जो उम्मत ला हिरसा औलिया अल्लाह जे अंदर में भी उहोई हिरसा तो मुझे महबूब जो मन को उम्मती औलिया अल्लाह जे दरबार ते वने तो टे पहिरी जी नमाज बिल्कुल देर सा जबो जानो सिज लथो छाजे करे रब ताकीद कयो त इहा नमाज जी हिफाजत कयो औलिया अल्लाह दरबारुन ते इन करे लेट पढ़ंदा हन त मन लेट पियल ब अची वने जमायत जो सवाब हासिल करे गाल पे कयम सुणे शबली जी नमाज टे पहिरी जो टाइम थी वियो गोठ कहीं खां गुजर थियो नमाज जो टाइम हुयो वुज़ू जे ला पानी पाण गोलण शुरू कयो हेडे डिठऊं पानी न मिलियो अगते थोड़ो वध्या त अञा गोठ जे ओरिया हिकड़ो खूह हुयो पाण फरमायो अल्हम्दुलिल्लाह खूह हुआ त भला इते वुज़ू करे था वञ आया खूह ते पहुता त डोइलो भी पानी कढण ला कोन हो रसो भी पानी कढण ला को न हो हेडे होडे डिठऊं त को डोइलो त पियो हो पर रसो को न हो दिल में ख्याल कयो रसो कोने पानी कढा किए इन ख्याल में बैठा हुया त सामो घर मा एक नौजवान न्याणी निकती मुरकंदी निकती सोनो शबली वडी उम्र जो गालबन 80 साल जे उम्र ते पहुतला निकती चवे थी ओ अल्लाह जा बाना कुराड़ा केड़ी गाल जे करे परेशान है चवे तो नौजवान अल्लाह जी बानी वुज़ू करण जे ला पानी जी जरूरत जे हेडो खूह त आडो अथई बाकी परेशान छो थियो ही चवे तो बचड़ी खूह त आहे पर रस्सी काने का तवज्जो कजा वह न्याणी निहारे चवे थी अल्लाह अकबर 80 साल नमाजू पढ़ी अन्या भी तो के रस्सी जी जरूरत आ तवज्जो कजो वह नौजवान न्याणी थी चवे आए शबली 80 साल नमाज पढ़ी अन्या भी तो के पानी ला रस्सी जी जरूरत आ साहिब कमाला बुजुर्ग भी शबली जेड़ो जवान न्याणी दे निहारे चवे तो हा अन्या मुखे रस्सी जी जरूरत आ उन न्याणी खबर थे छा कयो पांजे वात जी सिंधी में चवा पिक छो त बियो लफ्ज न चेबो लुआब इन करे कोन चेबो जो लुआब जी निस्बत मथे आ आका आका है गुलाम गुलाम केड़ी मंजिल ते भी हुजे उन पांजी पिक कढी ऐं खूह में जो छिलाई दई पानी आवाज करे मथे निकरी आ शिबली निहारींदो रहियो न्याणी चेस त ॾिसी छा तो वुज़ू कर न मां जेस ताईं बीठी हां फिकर न कर पानी काॾे कोन वेंदो वुज़ू कर शिबली न्याणी दे भी निहारींदो रहियो वुज़ू भी कंदो रहियो वुज़ू करे बस कई उन न्याणी चेस बस कुराड़ा शिबली आऊं वञा कंदस अची हा बच्चा तू भले शिबली नमाज पढ़ी उन नमाज जो मंजर छा हुंदा अल्लाह जा बानड़ो पांजे न्याणन के दीन जी तालीम दियो जिक्र अज़कार जो महफिलूं न्याणी वेचारियूं अटेंड त नथियूं करे सघन पर पांजे मुर्शिदन करीमन जे दरबार ते बा परदह वठी वञो बा परदह उन्हनि खे भी जिक्र जूं बोलियूं ॿुधण जो मौक़ो ॾियो त मन उन्हनि जो कल्ब भी ज़िंदा थी पवे पांजे घरन में टीवियूं रेडिया वठी ॾियो था गॾो गॾ के जिक्र अज़कार जे महफिल जूं कैसेटियूं भी ॾियो बचड़ा ॿुधन मन उन्हनि जे कल्ब में भी खुदा को जिक्र जो जोश पैदा फरमाए न्याणी हली वई शबली नमाज त पढ़ी पर ख्याल हिन जा बीठा त मालिक 80 साल गुजारिया था सुभान अल्लाह नमाज पढ़ी बस कई
अगते हलियो गोठ वारन का पुछे अबा छोकरी का आई हेड़े आरे पारे पानी जी मेहरबानी कई मुखे दसींदो त जो घरड़ो किथे आ गोठ वारन चयोसी या त अल्लाह जी नेक सालिह बानी आ या तवा काथे दिठी निशानियों त लियो सा पक्कियों पर या तवा दिठी काथे बचा मुखे पानी जी जरूरत पैजी वई सो ओहा न्याणी जो आई त उन देरे कान के मुखे 2 मिनट उन सा गाल्हाइणो आ जो ओ इहो दरड़ो जेको आ उन न्याणी जो आ शिबली सोनो वने तो दरड़े के अल्लाह जो नालो वठी खड़काए थो ओहा न्याणी जिए जो दरड़ो खोले चवे थी कोराड़ा शिबली अन्या पानी खपे छा अन्या पानी खपे छा हथड़ा अदब जा बधी शिबली जड़ो जवान चदो ओ अल्लाह जी नेक बानी पानी कोन खपे पर मुखे खुदा जो वास्तो थई जे अमड़ तोखे जन्म दिनो आ तोखे उन जो कसम आ इहा प्यार वारी पिक किथों आंदी थई इन दुकान जो मुखे दस जह दुकान ताया तो पिक खरीद कई आ उन दुकान जो दस दे निहारे चवेस थी त वठंदे जी वाह जो वठंदस जी पुजे वाह जो वठंदे वंज वंजी मुझे महबूब मुस्तफा ते कसरत सा दुरूद पढ़ दुकान तुझे दिल में खुली वीदो छा कसरत सा पढ़ दुरूद पाक परवाजा परवाज परवाजा सब हथियार आहन उहे गुसी सगन था मुसी सगन था पर एटम बम कदे भी न की गुस्से न की मुसे शैतान जिला दुरूद इए थे दुरूद पढ़ंदो वींदे हे जालिम तुझी जुए छले भजी वींदो जॾहिं जालिम भजी वयो त तुझे अंदर में सुकून ईंदो वो दुरूद पढ़ंदो वञ महबूब जो दीदार कंदो मुझा मिठा इन करे जॾहिं भी मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद पढ़न जी महल अचे त सुस्ती न कर हाणे मुखे यकीन आ त सुस्ती न कंदे पर पक करण जे ला दिल चवे थी त तू हिकड़ो दफो दिल खोले मुझे मदीने जे ताजदार ते दुरूद पढ़ त मां ॿुधा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अज जो ही प्रोग्राम गोठ बुढ़ो पमहर मरहूम मोहम्मद असलम ये न सही वलद मोहम्मद साले उन्हनि जो मोहम्मद असलम जो 40 हुआ मरहूम जो ऐं मोहम्मद सालेह जो 12 हुआ ऐं ख़बर तो मौजू जी केड़ो आ खबर आहे हेठन के मथन के खबर होंदी खबर आहे मौजू केड़ो आ सैयदना सिद्दीक़ अकबर अज तोखे इते साबित करे दीदुम त महबूबा पर महबूब जो आशिक सिद्दीक़ अकबर भी गोठ बुढ़ो पवर वारन जे इश्क जो सलाम बुधंदो इंशाअल्लाह महबूब त महबूबा गला महबूब त महबूबा सुनो सिद्दीक़ अकबर भी अज तुझे गोठ बुढ़ो पवहर मां पांजे आशिकन ऐं पांजे चाहींदड़न प्यार कंदड़न जी मोहब्बत ऐं सलाम इंशाअल्लाह ताला बुधंदो मुखे बिहार ते सवाल कर मूसा त सोने सिद्दीक़ अकबर जे ला किए तो चवी सफा सादड़ो मिसाल दई समझाइंदो मैं जॾहिं मुकाम खां लंघंदा आहियूं त मदीने जे साईं छा फरमायो आ त छा चवंदा कयो अस्सलामु अलैकुम
या अहलल कुबूर। हुजूर इए फरमायो त सजे मुकाम जे कबरुन वारन ते सलाम कयो या जह कबर खां लंघो उन कबर ते जवाब दियो। गालायो गालायो गालाईंदो न त गाल न समझंदो। गालायो सजे कब्रस्तान वारन ठीक है। हाने सलाम खां पो जवाब लाजिम आहे या कोन? जवाब दियो। सलाम बोड़े ते वराइबो आ, गूंगे ते या जेको बुधंदो आ उन ते थोड़ो जवाब दियो। निंड पियल ते इन चाचे के टेक को थोड़ो सिधो कर। ई न कर मुझे सामो थी संगत में न कर। तवज्जो कयो दोस्तों, सलाम निंड पियल के कबो या जागंदड़ के? जेका ताके खबर जे हो बुधा न त मां वेठो आ। जागंदड़ के मुकाम आहे किलोमीटर में। मुकाम घणी मंजिल में आ? हम चौरस किलोमीटर। फकीर वने तो पियो बने सा। जेडीमल मुकाम खा लंघियो त दिल में ख्याल कई मोटरसाइकिल ते आ, हल भला कार में आ, शीशा भी चढ़िया पिया हन। तवज्जो कजा, शीशा भी चढ़िया पिया हन, बैठो भी कार में आ, मुकाम खा लंघियो, दिल चेस त महबूब जो चयो आ त सलाम वरा। शीशो लाहे सलाम चयई या रड़ करे चयई या शीशा चढ़िया ही पिया चयई अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर। जवाब दे किए कई? शीशा बंद लगा पिया, गाड़ी भी कान बिहारी होरिया उते गाड़ी में चई अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर। तोखे तुझे पैदा कंदड़ रब जो कसम जवाब दे। उहो आवाज गाड़ी जे शोर जे करे हुन जो गाड़ी जे दर जे बाहर को न पहुतो। बुधाए तन हिकड़े किलोमीटर में जेके मैयत सुता पिया उन्हनि जे कन ते पहुतो या न पहुतो? जवाब दे। सोची समझी पो जवाब दे। इए न हाने सवाल थो, सलाम गाड़ीअ में कयई, आवाज हो रहा होयो, सजे मुकाम ताईं कीअं पहुतो? चो इन करे पहुतो जो हुक्म मुझे मुस्तफा जो हो, ताकत मुझे रब जी आ। हुक्म मुझे मुस्तफा जो, ताकत मुझे रब उन्हनि के अता फरमाई। किलोमीटर जे अंदर उन मुकाम में गुनाहगार होया, चोर होया, भाग्या होया, नेक सभई हुया, लेकिन आवाज सभिनी ताईं पहुतो, जवाब भी सभिनी दिनो। छा थियो थई मुसलमान, छा थियो थई मुसलमान? एक गुनाहगार जे सलाम आस्ते जो जवाब किलोमीटर ताईं कबरन वारा बुधन भी जवाब ॾियनि भी। छा बुढ़ो पवर जे गोठ में आशिकन जो सलाम सुहणो सिद्दीक़ अकबर बुधंदो या कोन बुधंदो? जवाब। जेकॾहिं मुकाम वारन के रब पंहिंजे ताकत सां बुधराए रहियो आ त पोइ छा उहो रब सिद्दीक़ अकबर जो कोन्हे? छा उहो रब सिद्दीक़ अकबर जो न आहे? उहो रब सिद्दीक़ अकबर सुहिणे जो भी आहे। अज तोखे बुधाए तो सजन साईं जो फकीर त सिद्दीक़ अकबर आहे छा? सिद्दीक़ छो आ, अकबर छो आ, अबू बकर छो आ, अतीक छो आ? ये सब तोखे मुख्तसर टाइम जे अंदर सब गालियों बुधाया थो ऐं उन सिद्दीक़ जो प्यार भी बुधाया थो, मुझे मुस्तफा जो प्यार भी बुधाया। लेकिन गालियों उहे बुधाइंदो मैं इंशाअल्लाह ताला ये थदड़ियूं थदड़ियूं जो तोखां विसरंदियूं भी न ऐं तुझे ईमान जी ताकत के एड़ो चार्ज करे छॾींदियूं जो सुभाणे गलो खोले चवंदे त मां सुहिणे सिद्दीक़ अकबर जो आशिक हां ऐं असां जहिड़ो अक़ीदो खुदा कंहिंखे नसीब। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीक़ा सुहणीअ जे हंज में आरामी। छा में आरामी? सजन साईं जो फकीर तकरीर भी कंदो, तबलीग भी कंदो। अम्मा आयशा सिद्दीक़ा सुहणीअ जे हंज में मुझो करीम आका आरामी। छा में आरामी? चो हंज में।
रान मुबारक ते ओ मुझे मुस्तफा जा गुलाम कदे तू भी पांजे घर वारी जे रान ते इन नियत सा सुम तो मुझे मुस्तफा जी सुन्नता इस तकिया तो तुझो घर जन्नत बनजे पांजे घर की जन्नत बना है ना जन्नत बनबो तुझो घर पर बनबो किया मुझे मुस्तफा करीम जे सुन्नतुन सा बनबो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना रात जो टाइम ऊंदाही जो रातियूं हन आसमान ते अणखुट सितारा मौजूद हन घणा गाला गाला घणा अणखुट कोई भी तुझो मौलाना मौलवी साहब इनकार करे सजन साईं जो फकीर हाजिर ताजदारे मदीना अर्श जे सितारन दे निहारियो निहारे फरमायो आयशा जी मुझा महबूब आका आसमान में केतरा सितारा हन मुझा महबूब तमाम घणा हन मुझे मुस्तफा फरमायो मुझे उम्र जूं ने क्यों इन सितारन खां भी घणियूं हन इस तो ही तो बुधो थई पर गाल के खोली दुस पांजे इश्क जे अंदाज में सबको चवे त महबूब ही फरमायो कोई शक न है राज विच में कहिड़ो आ ओ ईमान वारा जे दिल मञई थी त मुझे मुस्तफा ही फरमायो आ यकीनन फरमायो आ त पो दिल के मञा त जेको इमामुल अंबिया जे जो नालो मोहम्मद मुस्तफा है उनके आसमान जे सितारन जी भी खबरात हजारन या लख मुझे मुस्तफा का आसमान जा सितारा भी गुजा आसमान जा सितारा गुझा गला गला गुझा आसमान जा सितारा त गुझा नाहिल नजर अचन था पर इबादत का असर जो कबिया का शाम जो कबिया का लिकी कबिया का जाहिरी कबिया मुझे मुस्तफा करीम का सोने उमर जी इबादत भी गुझी काने का बुधाए तो हिन को घणिया यानी मुझे महबूब जे गुलामन जी मुझो महबूब एतरी त संभाल कदो आ जो हुजे का इबादत कंदा हां मुझो मुस्तफा उनके भी नोट कंदो विंदो आ अजीजा ने मल जवाब दे उते जो ते अम्मा आशा जे दिल में रुगी ख्याल आयो त मुझो कुराड़ो बाबो अबू बकर सिद्दीक उन जो छा थींदो मदीने जे मीर फरमायो आयशा जी मुझा आका केड़ो ख्याल कयो वेठिया ओ मुझा आका तवज्जो कर मुसलमान ओ मुझा आका दिल में ख्याल आयो आसमान जे सितारन का भी घणियों ने क्यों महबूब जे गुलाम उमर जो मुझो कुराड़ो बाबो अबू बकर सिद्दीक को कड़ी कतार में आ मदीने जे ताजदार फरमायो आयशा दुनिया तवज्जो कर दुनिया जी इबादत हिकड़े पासे अबू बकर जी गार वारी हिकड़ी रात उन खां भी भारिया तवज्जो कर गाल वधाईंदुस एस तो ही बुद्धि थई पर पोयो जुमलो चवंदुस याने मुझे करीम मुस्तफा जे पाक कलाम दे गौर कर आयशा आयशा सजी दुनिया जी इबादत हिकड़े पासे जवाब दे केर चवंदो आ 10 10 20 10 10 100 इहो 100 हिकड़े पासे ही 1100 केर चवंदो चोजे के 100 जी भी खबर होंदी 1100 जी भी जवाब दे कायनात जी इबादत मुझे करीमा का फरमायो हिकड़े पासे यानी कायनात जे इबादत जे वजन जी भी मुझे मुस्तफा के खबरा ऐ सुने अबू बकर जे एक रात जी भी मुझे मुस्तफा के खबरा यानी इबादत जो
इबादत जो शुमार भी मुझो मुस्तफा जाने थो पांजे आशिकन जे इबादत जो वजन भी जेको जाने थो उहो मुझो मदीने जो ताजदार जाने थो बधण दे लही पियो हां त हलां थो सिधो हलां थो त हलां थो सिधो मुझा अजीज दोस्तो जै महबूब के कायनात जे इबादतुन जे वजन जी भी खबर आ उन मुझे महबूब के अजगोठ बुठो पमहर जे शाख जे कपर ते वेही करे मुझे महबूब जे सुने यारे गार सिद्दीक़े अकबर जे इश्क में वेही करे गालियों बुथण वारन जी भी मुझे मुस्तफा के खबर आ महबूब खां गुझाई गाला गाला महबूब खां गुझाई काने का गुझाई आहे तो असां को तो असां जे आडो पर्दो आ पिरीअ वट कोई पर्दो गाला गाला पिरीअ वट कोई पर्दो जी दुनिया तरक्की कंदी कुरान जी आयत ते गौर कजा अल्लाह फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा मुस्तफा जी मुझा करीम रब तुझो परवरदिगार ऐलान तो करे महबूबा हर ईंदड़ ज़मानो तो मुस्तफा जेला शान वारो हुंदो जीअं ज़मानो पियो गुज़रे जीअं ज़मानो पियो गुज़रे वक्त होयो दुनिया चवंदी मुझे महबूब जेला त भित जे परे पासे जी भी खबर नाहे अज जो साइंसदान जमीन जे अंदर 500 फुटन ते बुधाए तो त हिते पेट्रोल मौजूद आ हिते खान मौजूद आ इन खे इल्म किथों आयो इन खे इल्म कह दिनो वयु अल्लिमुहुल किताब वल हिकमत हिकमत जो किताब केर थो जाने इल्म जो किताब केर थो जाने अल्लाह कंहिंखे पढ़ाई दड़ा ओ मुसलमान गौर कर मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना महबूब त महबूबा पर महबूब जो बचड़ो अब्दुल कादिर जीलानी भी बुधाए थो मुरीद मशरक में हुजे अब्दुल कादिर जीलानी मगरब में हुजा सादिक मुरीद हुजे आडो इया जिया खीर जो वटो हथ में पियो हुंदो आ महबूब तो महबूबा मुखे चवण दे इन करे अज प्रोग्राम छा जो आ गाला 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 सैयदना सिद्दीक़ अकबर गाला के जो प्रोग्राम आ सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे शान में आ त पो पहिरी मनकबत पढ़दुस सुणे सिद्दीक़ अकबर मनकबत पढ़दुस सुणे सिद्दीक़ अकबर जी वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ खोले दिसो कुरान खे फाइक जे फरमान खे वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ चो चो वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ है सिद्दीक़ जी माना आए सचो सिद्दीक़ जी माना आ सचो कदहि न कौलन जो कचो पढ़ी दिसो फुरकान खे है पढ़ी दिसो फुरकान खे खोले दिसो जो कुरान खे वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ है वाह सुने सिद्दीक़ जो शान आला शान आ है इश्क अंदर कामिल हुयो अल्लाह
इश्क अंदर कामिल होयो, हर जंग में शामिल होयो। इश्क अंदर कामिल होयो, हर जंग में शामिल होयो। सदके कयई जिंदो जान खे है, सदके कयई जिंदो जान खे। खोले दिसो कुरान खे, वाह सुने सिद्दीक़ जो शान, आला शान आ। वाह मुझे सिद्दीक़ जो शान, आला शान आ। साथी मोहम्मद मीर जो, है साथी मोहम्मद मीर जो। अरबी घोट अमीर जो, नाहे खबर नादान खे है, नाहे खबर नादान खे। खोले दिसो कुरान खे, वाह सुने सिद्दीक़ जो शान, आला शान आ। वाह सुने सिद्दीक़ जो शान, आला शान आ। मन कबद घणी हिकड़ो मिसरो तो चवास, है बैयत जहें जी कई सभिने। अल्लाह बैयत जहें जी कई सभिने, सुहणे अलीअ साईं ऐं बियने। बैयत जहें जी कई सभिने, सुहणे अलीअ साईं ऐं बियने। मञियाऊं त हे जवान खे है, मञियाऊं त हे जवान खे है। खोले दिसो कुरान खे, वाह सुने सिद्दीक़ जो शान, आला शान आ। वाह सुने सिद्दीक़ जो शान, आला शान आ। खोले तो बुधाई दुनिया के खबर पवे त सुहणे महबूबे सुभानी जा मुरीद साहबा जो शान कीअं गाईंदा। अज़ीज़ाने मन नालो चाहे सुहणे अबू बकर सिद्दीक़ जो, इतां खां शुरू कयां। नालो थस अब्दुल्लाह, छा नालो आ? पुट कंहिंजो आ उस्मान जो, कंहिंजो पुट अब्दुल्लाह बिन उस्मान। लक़ब कहिड़ो थस? लक़ब थस अतीक। लक़ब कहिड़ो आ? अतीक जी माना चाहे आजाद, अतीक जी माना चाहे खूबसूरत, अतीक जी माना चाहे बेऐब। तवज्जह सां ॿुध, अज सिद्दीक़ अकबर जो शान ॿुध। सीता में अचजा वली मुझे अली जो शान ॿुधाईंदो मैं था। अली छा खे चइबो आहे? छो त सीता जा आशिक हिते भी खोड़ आया हन, एडो पंधड़ो करे आहिनि। उन्हनि प्रोग्राम रखियो ई मीलाद अली, 12 रजब दिलबर अली जी विलादता मिलाद अलिया। इंशाअल्लाह ते पहुंच जा त गज गज के रज रज के बुधाए बोई तोखे त अली चाहे। अज सिद्दीक़ अकबर सुनो बुध त सिद्दीक़ अकबर छा। अज़ीज़ाने मन अतीक जो लक़ब कह दिनो, चो मुझे मदीने जे ताजदार कह दिनो। गाला गाला न गालाईंदे मज़ो न थींदो, कह दिनो ताजदार मदीना। अतीक जी माना चाहे खूबसूरत, अतीक जी माना चाहे आजाद, अतीक जी माना चाहे बेऐब। कॾहिं लक़ब मिलियो अच त हिक हिक गुजारत के खोलींदा हलऊं, कहाणीअ के खोलींदा हलऊं। ख़बर पवंदी वञे त मुझे मुस्तफ़ा पंहिंजे आशिकन खे कीअं ऐं कॾहिं नवाज़ियो आ। मस्जिद नबवी जे अंदर मुझे मदीने जे ताजदार जा गुलाम हो, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम एक दफो ऐलान फरमायो, ऐलान फरमायो कंहिंजे लाइ त बिलाल खे आजाद कराइजे।
तवज्जह कर कंहिंखे आज़ाद कराइजे, बिलाल खे आज़ाद कराइजे। दुनिया मुझे मुस्तफ़ा जे मथा जान कुर्बान कंदिया, मुझे महबूब के याद कंदिया। वाह बिलाल तुझा वक्त मुझो मुस्तफ़ा तो खे याद करे रहियो आ। दुनिया जो दस्तूर आ, रंग जे सूह जे करे मानू याद हुंदो आ, दौलत जे करे याद हुंदो आ, इल्म जे करे याद हुंदो आ, खानदान जे करे याद हुंदो आ। सोने बिलाल में सभई गालियूं नाहिन, पर पोइ बि मुझो मुस्तफ़ा याद करे रहियो आ। राज कहिड़ो आ चो ॿियो कोई राज नाहे, बिलाल दिल मुझे मुस्तफ़ा करीम जे कदमन ते कुर्बान करे छॾी आ। मुझे आका करीम ऐलान फरमायो, मां मुस्तफ़ा जी दिल थी चे त बिलाल के आजाद कराइजे। इए कोन चयो उन वक्त सुनो उस्मान वडो मालदार आ, ॿिया भी सहाबी मालदार, मुझे मुस्तफ़ा कंहिंखे भी नालो कोन वरतो। तेरे एतरी थी त बिलाल के आजाद कराइजे। वाह अम्मा आयशा सिद्दीका जा बाबा सुना अबू बकर सिद्दीक देर न थो करे, न सोचे थो न दिसे थो, सिधो घरड़े में थो अचे। 10,000 दिरहम दीनार भी गड थो खणे, पांजो उहो गुलाम भी गड थो वठे, जेको सभिनी खां वधीक सुहिणो आ, इल्म भी ॼाणदो आ, अकुल वारो भी आ। सॼो निज़ाम सुणे सिद्दीक़ अकबर जो हलाईंदो आ। सिधो आयो ॾिसे त उमैया बिन खलफ बिलाल सां ॻाल्हियूं करे रहियो आ। छा करे रहियो आ? बिलाल सुणो, बिलाल सुणो। वरी तो चवां बिलाल सुणो, ज़मीन ते पयो आ, जिस्म में ताकत नाहे, चो त ज़ुल्म जी इंतहा कई वई आ। उमैया बिन खलफ गालियूं करे रहियो आ। कहिड़ियूं गालियूं करे रहियो आ? जेॾी महिल उमैया बिन खलफ सुणे बिलाल खे चयो, ओ बिलाल छाते दिमाग़ ख़राब थियो थई, हेॾो लठियूं सां कुटियो थो, हेॾा ज़ख़्म ॾिना थो, पोइ बि हिकिड़े महबूब जी पचर नथो छॾी। सुठो थई त पाण खे आज़ाद कर, सॼी मिल्कियत ॾेई छॾींदो मैं, हे बाग़ ॾेई छॾींदो मैं, हिकिड़े मुहम्मद मुस्तफ़ा जे दामन मां हथ कढ। बिलाल सॾु कयसि, ओ उमैया हेॾे आ। ज़ुबान में ताकत नाहे, ज़ुबान में ताकत नाहे, इशारो ॾेस तो हेॾे आ। उमैया बिन खलफ जीअं आयो, तवज्जह कर, वेझो थी चवेस तो दे ख़बर कंहिंजे इश्क में दीवानो आ। तवज्जह कर, लठियूं तो खाई, काथे आ तुंहिंजो महबूब जंहिंजे लाइ दीवानो है? टांडन में साड़ियूं था, काथे आ तुंहिंजो महबूब? ही तकलीफ़ूं काथे आ तुंहिंजो महबूब? बिलाल ॿुधी करे चवे तो, ओ उमैया मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाब ॾे। कहिड़ो? चे थो ॾे ख़बर प्यार कॾहिं कयो थई या कोन कयो थई? उमैया तो चवे, ओ बेवकूफ़ बिलाल छा तो चवी? चई सच तो चवाए, प्यार कदे कयो थई या न? ची मां तो तोखां पुछां, हेॾियूं लठियूं थियूं लॻनि, तकलीफ़ न थी अचई चवे थो न? हेॾी तोखे टांडन सां साड़ियूं था, तकलीफ़ अचई थी चवी थो न? छो न थी अचई? चई तो इन करे त पुछाए थो त ज़ालिम प्यार कयो थई या कोन कयो थई? उमैया जे दिमाग में गाल घर कई, लठन सा रोए कोन थो, टांडन सा दाहूं कोन थो करे। वे जोती पुछांस त सही त राज कहिड़ो आ? उमैया पुछे तो, दे ख़बर छा तो चवी? चवे तो चवे तो प्यार कोन कयो थई। चई जे कयां त छा थे? चई उहो कुछ थे जेको मूंसां थी रहियो आ। ऐ उमैया अगर तोखे लठन में
धक नजर नथो अचे त हिकड़ी हणाए ॾिस त ख़बर पवई त आदाब केतिरो थींदो आहे। अगर तोखे टांडन में यकीन नाहे त हिकड़ो जिस्म ते रख त ख़बर पवई त टांडो कीअं साड़ींदो आहे। चेतो मुखे त खबर आई न करे पुछे थो, जे पुछे थो त पो बुधाए थो। तू लठ हणदो वा मां साम्हूं पंहिंजे महबूब जो दीदार कंदो हां। तू लठियूं हणदो मां दीदार कंदो हां, तू टांडा हणदो मां दीदार कंदो हां। मां पंहिंजे यार जे दीदार में मस्त हूंदो हां, तू पंहिंजे मार जे शबार में मस्त हूंदो। चवेस तो उमैया जैसा न एडो प्यार थो करी पोए वारी करई थो। एडा उमैया तानो पे थोड़े होडे मदीने जो ताजदार ऐलान थो करे त मां मुस्तफा जी दिल थी चवे त बिलाल खे आजाद कराए। कनेक्शन गंढियल आहे या न? हेडा उमैया तानो थोड़े होडा मुझे महबूब मुस्तफा जे पाक जुबान मा आवाज तो निकरे। देर नथी थे मुझा दोस्त अजीज उमैया तो चेस त भला कहे डॉक्टर दे वठी हले। चे तो वारो डॉक्टर दे तो मुखे वठी हल। कहड़े डॉक्टर दे वठी हले बुधाई न त कहड़े डॉक्टर दे तो चवेस त वठी हल। अजीजा ने मन आशिक छा था चवन, छा तो चेस बिलाल आशिक पंहिंजे जुबान में छा चयो। छो था हर हर हकीमन दे मुखे खणो चाको थी दुस महबूब जे दरते वठी हलो। छो था हर हर हकीमन दे मुखे खणो चाको थी दुस मुखे दरेड़ो घुमागे अचो। छो त मुझे दरे तन जी बी का दवा कान आ। मुझे दरे तन जी बी का दवा कान आ। मुखे आका जे दर ते पुजागे अचो। छो था हर हर हकीमन ने मुखे खणो चाको थी तुस मदीनो घुमागे अचो। गाल बिलाल जी तो कया दिल हर हिक आशिक जी तां थी चवे मां मदीने दे विंदुस कंदो रब धणी। मुखे उम्मीद अल्लाह में आ घणी। मां मदीने दे विंदुस कंदो रब धणी। मुखे उम्मीद अल्लाह में आ घणी। खैर मुझो अल्लाह खैर मुझो घुरो था अवा जे अगर मुखे आका जे दरते लदाए हलो। खैर मुझो घुरो था अवा जे अगर मुखे महबूब जे दरते लदाए हलो। मुझे दर्दन जी बी का दवा कान आ। मुखे सोने जे दरते घुमाए अचो। अजीजा ने मन हेडा उमैया बिन खलफ तानो दिनो होडा मुझो मुस्तफा गुलामन ते तानो बर्दाश्त करण ला तैयार नाहे। जेको गुलामन ते तानो न सहे गुलामन जा गोढ़ा किए बर्दाश्त कंदो।
मुझे करीम मुस्तफा ऐलान कयो सुनो अबू बकर सिद्दीक थियो गुलाम खई पैसा कहे ऐ उमैया जी सुना अबू बकर सौदो करना आयो हाँ जी बिस्मिल्लाह सौदो हाजरा सोने अबू बकर सिद्दीक के दिसी उमैया सोचो बाग जो सौदो कंदो फलाणो सौदो कंदो उनके केड़ी खबर त जो सौदो ही को अबू बकर नो करना आयो आ सैयदना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो ऐ उमैया यो बिलाल मुखे दे उमैया चयो छा कंदे हिनखे न की इल्म थस न की अकुल थस न की रंग थस न की लिखी जाने न की पढ़ी जाने हे त रंग जो कारोआ सोने सिद्दीक अकबर निहारे चयो बेवकूफ तोखे केड़ी खबर ही जेको दिसण में रंग जो कारोआ मगर मुझे मुस्तफा के ॾाढो प्यारो आ अल्लाह अकबर या रसूल अल्लाह सैयदना सोने सिद्दीक अकबर चयो ऐ उमैया इन गाल के तू छड सौदो कर चई सौदो आ उमैया बिन खलफ चयो मौकियो आ चे हिन काड़े के वठंदे चे वठंदुम छा दींदे चे घुर छा खपई छो त भर में डिठई सुनो गुलाम बीठो अचे इहो गुलाम मुखे दे ची अचे वठ देरी न अजीजा ने मन गुलाम ने सैयदना अबू बकर सिद्दीक वठी उन गुलाम के वयो जंजी ज़िहानत मशहूर हुई जेजो हुस्न मशहूर हुयो जेको अकुल वारो हुयो ताजिर हुयो समझदार हुयो सुने सिद्दीक अकबर दे निहारे उमैया चयो इहो दे सुने सिद्दीक अकबर चयो अचे वठ बियो छा खपई निहारण लगो त सिद्दीक अकबर छा थो चवे चई छा चई सिद्दीक अकबर चयो ही त हिकड़ो गुलाम घुरई पर खुदा जो कसम आज 10,000 दिरहम घुरी अबू बकर गॾु खणी आयो उमैया बिन खलफ जो अखियूं खुली वयूं त ही सौदो तमू घाटे जो करे विधो ए सौदो तमू नुकसान जो करे विधो मुड़ी वियो चे थो को न दींदुस अबू बकर चयो तोखे ॾियणो पवंदो चे नन मूं तोसां भोग कया है मुंहिंजो प्यारो आ हीअं को न दींदुस चार माण्हू गॾु थिया उमैया ॻाल्हि ॿुध तवजह कजे उमैया ॻाल्हि ॿुध मुड़स ज़ुबान जो पक्को हूंदो आ उमैया निहारे तो चवे मां को मुसलमान थो रही हां जो जुबान जो पक्को हुजा तवजह कर जेके मुसलमान न हुया उहे भी इए चवंदा त जुबान जो पक्को हुंदो उहो जेको मुस्तफा जो गुलाम हुंदो आ मुझे करीम आका जा गुलाम पांजे जुबान के पक्को रख जुबान थी वने वीरू वरी वजन वरी न मोटा जा छडियल थुक जवान कोन खणदो आ मुझे मुस्तफा जो गुलाम वायदो करे न फिरदो आ रब कुरान में फरमायो व औफू बिल अहद इन्नल अहद कान मसऊला मुझे बेनियाज रब फरमायो वायदो कयो सोची समझी कयो छो त वायदे जे मुतलिक मुझो रब तवां का पुछाणो जरूर कंदो सोची समझी पो वायदो कंदा कयो है कबे सा अजीजा ने मन सैयदना सिद्दीक अकबर जी चयो उमैया बिन खलफ के मानु चयो भला तो के खपे छा जी 10,000 दिरहम भी खपन 10,000 दिरहम सुने अबू बकर सिद्दीक चयो अचे ही 10,000 दिरहम भी वठ वरी मुकरी वयो मानु ने थुक बुजो कयस जेडी मल मुजा दोस्त गाल मഞ്ഞई वाह सोना सिद्दीक अकबर मुझे सुने बिलाल ज्यादो झुकी करे कंधड़ो हेठ करे दिल पर बिलाल जे कुल्हड़े ते कुल्हड़ो रखी इन पासे वठी तो हले उमैया निहारे तो चवे
ऐ अबू बकर मां त समझंदो हुयुसि वॾो को समझदार है, पर अॼु ख़बर पई आहे त तो में अकुल जो ज़रो ई कोन्हे। सुणे सिद्दीक़ अकबर निहारे चयो, ओ उमैया जे तो ऐ उमैया जे तोखे हिन जुआन जे कदर ऐं क़ीमत जी ख़बर हुजे हां त 10,000 दिरहम हल, पर अबू बकर के सब कुछ नीलाम करणो पवे हां त ज़रूर करे हां मुस्तफ़ा जे ग़ुलाम खे आज़ाद कराए हां। कुल्हड़न ते भाकुर में वठियो थो वञे, अञा महफ़िल बर्खास्त कान थी आहे। मुझे मदीने जे ताजदार ॾिठो, मुझो सुणो अबू बकर मुझे बिलाल के भाकुरड़ो पायो वठियो पियो अचे। ऐ मुसलमान गौर कर, सुने सिद्दीक़ अकबर ने निहार ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरछा फरमायो, सहाबा के फरमायो, ओ सहाबियो जी मुझा आका तवज्जह कर, ओ सहाबियो जी मुझा आका के जन्नती जवान ॾिसणो आ तेन अबू कुहाफा जे पुट अतीक कदे निहारियो। महबूब फरमायो के जन्नती जवान ॾिसणो आ, इन अबू कुहाफा जे पुट अतीक ने निहारियो। अतीक मना खूबसूरत, अतीक मना आजाद, अतीक मना बेऐब, इहो लक़ब कह ॾिनो आ, कह वॾेरे कोन ॾिनो आ, पीर कोन ॾिनो आ, मीर कोन ॾिनो आ, ॾिनो आ लक़ब त मुझे मदीने जे ताजदार ॾिनो आ। दुनिया जी काई ताकत मुझे मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात जा ग़ुलामो तवज्जह कयो। मौलवी जे ज़ुबान में मुबालगा आराई थी सके थी, पीर जे ज़ुबान में मुबालगा आराई थी सके थी, अमीर जे ज़ुबान में मुबालगा आराई थी सके थी, लेकिन रब जो कुरान चवे वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। मुझो मुस्तफ़ा ज़ुबान खोली दोई तदहया जदह मां रब हुक्म फरमाइंदो। यानी इहो अतीक जो लक़ब ज़ुबाने मुस्तफ़ा मां मिली रहियो आ, पर रज़ा कहजी आ जवाब गाला कहजी रज़ा है। मां तो खां तो पुछां जरा गौर कर, जरा गौर कर, उन मुझे सोने सिद्दीक़ अकबर जे ज़ात जे मथा गौर कर, मुझे मुस्तफ़ा करीम जे प्यार जे मथा गौर कर। मां तो खां तो पुछां हींअर फ़कीर आशिक ताहिरी सजण साईं जो ग़ुलाम कंहिंजे ॻोठ में आयो आहे, कंहिंजे अंगण ते आयो आहे, कंहिंजो ही अंगणा जो ॻोठ ॿुढो पवर वारनि जो अंगणा, हिन मालिक हिन ओताक जो मालिक हुंदो, नालो छा अथसि? चाचो सजन मां तोखां सवाल तो पूछा, हे सजन साईं जो फ़कीर ज़िले नौशहर फिरोज पडीदन शहर मां सजन जे घर में आयो आहे, अंगणा उन जो सजन जे घर में आयो आहे। मूंखे ॿुधा त हींअर मां उन जी इज़त हां या कंहिं ॿिए जी इज़त हां? जवाब ॾे, जवाब ॾे। मेहमान जंहिंजे घर में ईंदो आहे, मेहमान जंहिंजे अंगण ते ईंदो आहे, उन जी इज़त हूंदी आहे। सीनो खोले मूंखे चवण दे, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम अॼु बि कंहिंजे घर में मूं सुणो अबू बकर सिद्दीक़ सुतल आहे? जवाब दे। सुनो अबू बकर सिद्दीक़ अॼु बि कंहिंजे घर में मेहमान आहे, चो मुंहिंजे मुस्तफ़ा जे घर में मेहमान आहे। जवाब दे मुसलमान, सोची समझी पो मुझे सोने सिद्दीक़ अकबर जे ला जुबान खोल जा, मुखे चवण दे मां हींअर पंहिंजे उन मौज जे इश्क जे ॿेड़ीअ ते चढ़ियो बीठो हां। मुखे चवण दे जेॾी महिल सोने सिद्दीक़ अकबर खे नाग डंग हयां, जवाब दे कहे डंग हयां? गाला गाला कहे डंग हया, नाग डंग हया। भले जो इश्क वारो हुयो, भले जो दीदार ला आयो हुयो, मगर नाग डंग हया। सिद्दीक़ अकबर के रंजाइण वारो केरा? जवाब दे, रंजाइण वारो केरा? नागा। सिद्दीक़ अकबर के डंगाइण वारो केरा? नागा। पो दिल खोले चो, नाग जो डंग हणण वारो नागा, उन डंग जे ज़हर के खत्म करण वारो केरा? जवाब दे।
त पोइ कन खोले ॿुधी छॾ मुस्लमान सुणे सिद्दीक़ अकबर खे ॾंग सोची